जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 2 ऑगस्ट 2023 बुधर जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण मास अधिक मास जो कृष्ण पक्ष जी एकम तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पारिवारिक सुख प्राप्ति थियण जो ॾींहुं आहे। हुननि खे पंहिंजे परिवार में माहौल तमामु सुठो मिलंदो। मन हुननि जो अॼु तमामु ख़ुशि रहंदो। कार्यस्थल ते हुननि खे धन जी प्राप्ति थी सघे। गांइ खे चारो खाराइण अॼु हुननि जो ॾींहुं अञा बहितर करे थो सघे। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं जेतिरो थी सघे पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई न कोई रोग या बीमारी सताइण थियण जी आशंका आहे। हुननि खे कंहिं ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करणु तमामु लाभदायक साबित थींदो। कार्यस्थल ते पर तव्हांखे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति बि अॼु थी सघे। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु कार्यस्थल ते काई न काई नई अपॉर्चुनिटी मिलंदी। हुन में हुननि खे सफलता जी बि प्राप्ति थींदी। अॼु जो ॾींहुं हुननि खे सुठो धन प्राप्ति थियण जा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो ऐं ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे मान सम्मान में वृद्धि, समाज में प्रतिष्ठा वधण जी संभावना आहे। परिवार में माहौल तमामु सुठो मिलंदो। हुननि खे अॼु पंहिंजे परिवार मां या दोस्तनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। कार्यस्थल ते बि धन प्राप्ति जा योग बीठा आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुखदायक हूंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं जेतिरो थी सघे ओतिरो शांतीअ सां कटणो आहे त बहितर रहंदो, छो त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। त वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे, न त अपमान थियण जो बि भय हुननि खे अॼु सताए थो सघे। स्वास्थ्य बाक़ी हुननि जो ठीकु रहंदो। अॼु कंहिं ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करणु हुननि जे लाइ लाभदायक थींदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, पर अॼु हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पई थी सघे। बाक़ी ॾींहुं हुननि जो सुख सां गुज़रंदो। हनुमान जी उपासना तव्हां जे लाइ अॼु लाभदायक थींदी। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु जय ऐं लाभ जी प्राप्ति थियण जो ॾींहुं आहे। इच्छाऊं अॼु सारी हुननि जी पूरी थियण जो ॾींहुं आहे। कार्यस्थल ते हुननि खे धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। काई न काई नई अपॉर्चुनिटी मिलंदी। हुन में हुननि खे सफलता जी बि प्राप्ति थींदी। त अॼु जो ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। हुननि जो टाइम अॼु पंहिंजे संतान सां तमामु सुठो गुज़रंदो। अॼु स्वास्थ्य बि तमामु सुठो रहंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु जेतिरो थी सघे पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते ध्यानु ॾियणो आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि। अॼु पंहिंजे ख़र्चनि ते थोरो कंट्रोल रखंदा त बहितर रहंदो। बाक़ी ॾींहुं सुठो गुज़रंदो। स्वास्थ्य सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं भाग्योदय साबित थी थो सघे। कार्यस्थल ते हुननि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य बि सुठो रहंदो त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु जेतिरो थी सघे ॾींहुं शांतीअ सां कटणो आहे त बहितर रहंदो।
हुननि खे अॼु शत्रुअनि जो भय बि सताए थो सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। कोई बि वॾो इन्वेस्टमेंट अॼु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। हुन जे लाइ भगवान गणेश जी पूजा अॼु तव्हां जे लाइ लाभदायक साबित थींदी। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु विजय ऐं सफलता जी प्राप्ति थींदी। स्थान परिवर्तन करण जे लाइ अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक साबित थींदो। विदेश सां लाभ थियण जी भी संभावना आहे। अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जे ज्ञान जे पिटारे में। हनुमान जी परिक्रमा। त अॼु जे एपिसोड में तव्हांखे ॿुधाईंदासीं कि हनुमान जी परिक्रमा कीअं करणु खपे ऐं परिक्रमा करण महिल छा चवणु खपे। त हनुमान जी जॾहिं बि परिक्रमा कयो त हनुमान जी टेक परिक्रमा करण सां इंसान जा सभु पाप नाश थी वेंदा आहिनि। इहो चयो वियो आहे कि अगरि हनुमान चालीसा ईंदी हुजे त पहिरियों हनुमान चालीसा जो पाठ करणु खपे। हुन खां पोइ हनुमान जी टेक परिक्रमा करणु अति लाभदायक थींदो आहे। चवंदा आहिनि कि रोगन सां माण्हुनि खे मुक्ति मिली वेंदी आहे। कर्ज़ अगरि तव्हांजे मथो हमेशह रहे थो त ऋण सां बि तव्हांखे हनुमान जी परिक्रमा सां मुक्ति मिली वेंदी। त तव्हांखे यादि रखिणो आहे जॾहिं बि हनुमान जी परिक्रमा कयो त तव्हांखे 3 परिक्रमा करे श्री राम श्री राम श्री राम इहो चई करे तव्हां परिक्रमा कंदो त हनुमान जी तव्हांजी सभु मनोकामना पूर्ण कंदा ऐं पापनि जो नाश थींदो, रोगन जो नाश थींदो ऐं इच्छाऊं सभु पूरियूं थींदियूं। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे काशीराम जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जो मन हमेशह जेको आहे उहो विचलित रहंदो आहे ऐं स्थिर नथो रही सघे। त काशीराम जी तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे नित्य ई हनुमान चालीसा जो पाठ करणु खपे। मंगल जे ॾींहुं ऐं छंछर जे ॾींहुं तव्हांखे हनुमान मंदिर वञणु खपे। मंगल जे ॾींहुं काई मिठी शइ चाढ़णु खपे ऐं छंछर जे ॾींहुं तव्हांखे तेल चाढ़णु खपे। थी सघे त चमेली जो तेल चाढ़ींदा त अञा लाभदायक साबित थींदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।